रुसंदे तो मेहणा मिलंदा है, मेहणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा जे रोज रुसंदे, जे रोज रुसंदे। अस्सलाम वालेकुम यार मदद दोस्तों, मां या तव्हांजो पंहिंजो इकरार वहीद अली। दोस्तों अॼु हाज़िर थिया आहियूं तव्हांखे हिकिड़ी नई इंफॉर्मेशन ॾियण लाइ। उहा इहा आहे जो अॼुकल्ह तमामु हिकिड़ो ख़ासि मसइलो हले पियो वारनि जो, जंहिंजा दोस्तनि जा वार किरनि पिया, कमज़ोर थी विया आहिनि ऐं वाइट थियनि पिया, अच्छा थियनि पिया। हुन लाइ हिकिड़ो तमामु ज़बरदस्त प्रोडक्ट मूंखे हथु लॻो आहे, जेके मुंहिंजे दोस्तनि मूंखे एडवाइस कयो आहे ऐं हू मूं हयो बि आहे पंहिंजे वारनि जे हिसाब सां। हुन में मुंहिंजा वार थिक बि थी विया आहिनि ऐं वारनि में जान अची वई आहे। ऐं हुन में जेको आहे कुझु हिकिड़ो प्रोडक्ट खाइण जो आहे, हिकिड़ो मास्क आहे ऐं हिकिड़ो ऑयल आहे जेको मथे में हणणो आहे। अचो तव्हांखे हुननि जे बारे में ॿुधायो।